नाज़िर मिर्जापुर में 4 साल पुरसरा नमूने गुम थी वियल ॿिनि औरतुनि जी बाजियाबी लाइ संदन वारसनि एहतजाज जी मुज़ाहिरो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था वसीम सोलंकी जी ही रिपोर्ट। अपील था कयूं सुप्रीम कोर्ट के असांखे छोकिरियूं वापसि कराए ॾियनि ऐं जेके असांजा ॿार जे औरतूं खणी विया आहिनि पुलिस वारा गुम करे छॾियो हिन महिल ताईं उहे ज़ाहिर कोन्हे, उन्हनि जो नालो निशान कोन्हे ऐं उहे जेके आहिनि से वापसि कराइनि ऐं जेके फिराइती आहिनि मोहम्मद सलीम ऐं सलाहुद्दीन उहे गुम करे छॾिया अथऊं, उन्हनि ते तशद्दुद कया अथऊं ऐं महिरबानी करे असांखे जेको आहे उहे सुप्रीम कोर्ट खे अपील था कयूं त असांखे वापसि कराए ॾियनि। पहिरियों इहो 2017 खां जेको वाक़ियो शुरू थियो आहे हिन महिल अंदरि सिलसिलो जेको हले थो पियो, उन खां पोइ वरी जेको आहे हाणे जेको इहो नओं सिस्टम इन्हनि जो जेको कूड़ो वीडियो वायरल कयो आहे उन में सिर्फ़ु इहो टार्चर करे उन्हनि खे तशद्दुद करे छाटां ॾेई करे उन्हनि खे जेको आहे ब्लैकमेल करे उनखे जेको आहे बयानु ॾियारिया अथऊं असांजे नेक मर्द जे मथां तशद्दुद करे। हाणे उन खां पोइ उन वीडियो वायरल ते हिननि छापा हया आहिनि असांजे मथां। असां फिरियादी आहियूं, असांजे मथां राति पुलिस आयूं आहिनि, 7-8 गाॾियूं आयूं आहिनि, सॼे ॻोठ में ॿारनि खे जेको आहे तशद्दुद करे हितां खणी विया आहिनि ऐं उन खां पोइ जेकॾहिं असां पुछा कयूं था त असांखे ॿुधाइनि कोन था। उन खां पोइ जेके ॿुधाइनि कोन था उन खां पोइ वरी विया आहिनि असांजूं वरी ॿियूं नियाणियूं आहिनि पंजाब ॾिनल उतां वञी छापा हया अथऊं, उन्हनि खे उतां खणी आया आहिनि, ॿुधाइनि कोन था त सिर्फ़ु इन वीडियो कूड़ी वीडियो जे करे असां कहिड़े गुनाह कयो आहे। असां ग़रीब माण्हू असांजो जेको आहे सो फिरियादी असांजी नथी हले ऐं उन्हनि जवाबदारनि जे चवण ते असांखे जेको आहे सो तशद्दुद था कनि, असांजो ॿार खणनि था, असांजा फिरियादी बि अंदरि कया अथऊं उहो ज़ाहिर कोन्हनि। इहो वीडियो वायरल कयो वियो आहे, इहो पंहिंजो जुणे जो साहिबु आहे रशीद ऐं पंहिंजो लतीफ़ मंगरियो इहो ज़ोरी करायो वियो आहे। इहो वीडियो कूड़ो आहे। असांजो मोज़ज़ माण्हू अब्दुल गफ़ार उहो बि बेगुनाह आहे, उनखे जेको आहे विहारे वियो आहे। कॾो को इहो 15 ॾींहं थिया आहिनि, पुलिस असां सां को तामुन नथी करे ऐं असांजा ॿार जेके आहिनि इहे खणी वई आहे। अॼु जेके कल्ह राति जेके आहिनि 8-10 गाॾियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट खे असांजी इहा ई इल्तिजा आहे, महिरबानी करे असांखे पंहिंजूं औरतूं इहे मोटाए ॾे, वयल औरतूं जेके अगवा थी वियूं उहे ई असांखे मोटाए ॾे, महिरबानी करे।